सुभान अल्लाह। हजरत अब्दुल्ला ख्वाब ॾिठो। छा ख्वाब ॾिठई, डिॼी पियो, उथियो पंहिंजे बाबे साईं अब्दुल मुतलिब वटि आयो। बाबा साईं हिकिड़ो ख्वाब ॾिठो त डिॼी वियो आहियां। हजरत अब्दुल मुतलिब पुछो, बच्चा ओ अब्दुल्ला कहिड़ो ख्वाब ॾिठो अथई? चईंसि मूं ख्वाब ॾिठो आहे त यहूदियुनि जी हिकिड़ी जमायत आहे, उन्हनि जे हथनि में तलवारूं आहिनि, उन्हनि जूं शिकिलियूं भोलनि ऐं बांदरनि जहिड़ियूं आहिनि। उहे तलवारूं खणी मूं ॾे आया आहिनि ऐं हिक ॿिए खे इशारा था कनि, इहो अथव अब्दुल्ला, मारियोसि, क़त्ल कयोसि। मूं ॾे इशारा था कनि। जॾहिं उहे मुंहिंजे वेझो आया त मां छा थो ॾिसां त मां हवा में मथे उॾामी थो वञा। दुश्मन हेठि आहिनि, मां हवा में मथे उॾी वियो आहियां। ओचितो ॾिठ में हिकिड़ी बाहि भड़कंदी आई। उन्हनि यहूदियुनि खे जेके तलवारूं कढी मूंखे मारण पिया अचनि, उन बाहि में उहे यहूदी दुश्मन सड़ी विया। मां फज़ाउन में ऊंचो थी वियुसि। हजरत अब्दुल मुतलिब चयो, पुट बच्चा खौफ न कर, अल्लाह तोखे बदख्वाहन खां बचाईंदो। इहो जेको तो ख्वाब ॾिठो आहे, मूंखे अॻ में इशारा थी चुका आहिनि। तुंहिंजे वजूद में मोहम्मद मुस्तफ़ा जो नूर आयो आहे। ओ बच्चा, तुंहिंजा दुश्मन तोखे का बि तकलीफ़ न पहुचाए सघंदा। तुझी अल्लाह पाण मदद कंदो। वाक्य